नाज़रीन तव्हां खे आम ख़बर खां आगाह कंदा हलूं त ब्लड कैंसर में मुब्तला सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी कोमल सैतो वफ़ात करे वई आहे। कोमल सैतो काफ़ी वक़्त खां ब्लड कैंसर जे मोज़ी मर्ज़ में मुब्तला हुई ऐं मोज़ी मर्ज़ सां जंग कंदे पंहिंजी ज़िंदगी जी हार खाई वेठी। ब्लड कैंसर में मुब्तला सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी कोमल सैतो वफ़ात करे वई आहे। कोमल सैतो काफ़ी वक़्त खां ब्लड कैंसर जे मोज़ी मर्ज़ सां जंग करे रही हुई, जेका अॼु पंहिंजी ज़िंदगी जी हार खाई वई। पीर साहिब पागारे तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशनचंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त ॿई उम्मीदवार अवाम जे बहितरी ऐं तरक़ीअ लाइ बहितर किरदारु अदा कंदा ऐं अवाम जी ख़िदमत कंदा। संदनि इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर पांधी राजड़ ऐं फ़क़ीर साबिर अली राजड़ तहलको खिपरो। GDA पिसाब पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशनचंद पारवाणी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़क़ीर हाजी मंठा राजड़ किंगरी मोटर्स मीरपुर ख़ास। GDA पारां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 काज़ी शमसुद्दीन राजड़ NA 216 ते किशनचंद पारवाणी खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जी कामयाबी हितां जे ॾुतरियल तबिके ऐं इलाइक़े जे माण्हुनि जी ख़ुशहाली आहे। संदनि इंतख़ाबी निशान तारो आहे, तारे ते मुहर हणी मुख़लिस जो सबूत ॾींदा। पारां निसार अहमद राजड़ ऐं फयाज़ अहमद राजड़ तहलको खिप